मुल्की सूरत-हाल ते सुप्रीम कोर्ट जे पाण मुरादो नोटिस केस ते ॿुधणी शुरू थी वई। चीफ जस्टिस उमर अता बंदिया जी सरबराही में बेंच ॿुधणी करे रही आहे। सुप्रीम कोर्ट फुल बेंच जोड़ण वारी पीपल्स पार्टी जी इस्तदार रद्द करे छॾी। चीफ जस्टिस उमर अता बंदिया चयो आहे त कंहिं जज ते एतराज़ आहे त ॿुधायो। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस रिमार्क ॾींदे चयो त हू अॼु को मुनासिब हुकुम जारी कंदा। पहिरीं दरख़्वास्त गुज़ारनि खे ॿुधणु चाहिनि था। अदालत खे तयन करणु ॾिनो वञे त कहिड़ो सवाल अहम आहे। गॾियल अपोज़िशन आईनी बहरान खे मुंहुं ॾियण लाइ सुप्रीम कोर्ट खां फुल बेंच जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। पीपल्स पार्टी जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अदलिया खे दरख़्वास्त आहे त मामले लाइ फुल बेंच जोड़े ऐं इमरान ख़ान जी मार्शल लॉ खे रोके। वज़ीर आज़म आइन तोड़े उन खे सबूताज़ करण जी कोशिश कई। वज़ीर आज़म खे अंदाज़ो ई नाहे त छा थियो आहे। अदालत जे फ़ैसिले सां मुल्की क़िस्मत लिखी वेंदी। वज़ीर आज़म खे हटाइण जो जमहूरी तरीक़ो बेतमादी रिथी आहे। 3 अप्रैल मुल्की तारीख़ में कारो ॾींहुं लिखियो वेंदो। इमरान न्याज़ी मुल्क में सिविल मार्शल लॉ लागू कई। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ चयो आहे त अदालत चयो हुयो त को बि आइन खां मथां क़दम न खणे, पर सदर ऐं वज़ीर आज़म इएं आइन खां मथां क़दम खयां। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ चयो आहे त रिथ में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली मुमकिन न हुई। फवाद चौधरी A1 में कागज़ पढ़ियो ऐं ख़बर नाहे छा पढ़ियो। स्पीकर भी लिखियल कागज़ पढ़ियो। इमरान न्याज़ी ऐं सदर आइन जोड़ियो। हाणे ही मामलो अदालत में आहे, उन ते हू वधीक ॻाल्हि न कंदो। ऐवान जी कार्रवाई खे को बि चैलेंज नथो करे, पर ऐवान में आइन जूं धॼियूं उॾायूं वञूं त छा उन खे तहफ़ुज़ हासिल आहे। इमरान ख़ान अॼु बि इदारनि ते दबाव विझण जी कोशिश करे रहियो आहे। JUI जे अॻवान मौलाना असद महमूद चयो आहे त हू सुप्रीम कोर्ट खां मुतालबो करे थो त पार्लियामेंट खे हक़ वापसि कयो वञे ऐं पार्लियामेंट फ़ैसिलो करे त केरु गद्दार आहे ऐं केरु वफ़ादार। BNP सरबराह अख्तर मेंगल चयो आहे त डिप्टी स्पीकर पाण तकरारी आहे। कानून ताक़तवर लाइ धार ऐं कमज़ोर लाइ धार आहे। MQM जे कन्वीनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त इमरान ख़ान सियासी शिकस्त खां बचण लाइ सियासी आबखात कयो। इमरान ख़ान ख़िलाफ़ साज़िश सच साबित थी त हू उन सां गॾु बीहंदो। सदर निगरान वज़ीर आज़म लाइ इमरान ख़ान ऐं शहबाज शरीफ खे ख़त लिखी छॾियो। निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररीअ ताईं इमरान ख़ान वज़ीर आज़म तौरु कमु जारी रखंदो। ख़त जे मतन मूजिबि आर्टिकल 224A1 तहत निगरान वज़ीर आज़म मुक़ररु कयो वेंदो। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त हू निगरान वज़ीर आज़म लाइ मुशावरत जो हिसो न थींदो। आइन टोड़ींदड़ सदर सां का बि ॻाल्हि ॿोल नथी करे सघिजे। हाउस ई न रहियो आहे त कहिड़ो वज़ीर आज़म, कहिड़ो अपोज़िशन लीडर। सदर काल्ह आइन टोड़ियो, हाणे कीअं ख़त लिखी सघे थो। असां जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट में आहिनि। क़ौमी असेंबली टोड़ण खां पोइ पंजाब असेंबली बि टोड़ण जा इम्कान वधी विया। इमरान ख़ान पंजाब जे गवर्नर उमर सरफराज चीमा खे इस्लामाबाद तलब करे वरितो। इमरान ख़ान गवर्नर पंजाब सां मुलाक़ात कंदो ऐं सियासी सूरत-हाल ते ईंदड़ हिकमत अमली बाबति रहनुमाई वठंदो। ज़रियनि मूजिबि पंजाब असेंबली टोड़ण जा इम्कान आहिनि ऐं उन हवाले सां वज़ीर आज़म जी कानूनी टीम गवर्नर पंजाब खे रहनुमाई ॾींदो। करोगे, मेहनत करोगे, लड़ोगे, मरोगे और जदोजहद करोगे, ईमान से करोगे, खुदा की कसम करोगे। मैं भुट्टो सागर सिंधदा मेरी रावल जंग चढ़ी, मैं टुरिया सूली चुम के मैनू ए होरी बड़ी। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 43वीं वरसी मल्हाई पई वञे।
जनरल ज़िया जे आमरेती दौर में भुट्टो के संदसि सियासी मुखालिफ मोहम्मद अहमद खान कसूरी जे क़त्ल जे साज़िश जे इल्ज़ाम हेठि जस्टिस मौलवी मुश्ताक हुसैन जे हुक्म ते 4 अप्रैल 1979 में फाही चाढ़े शहीद कयो वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो के भेटा पेश कंदे चयो आहे त शहीद भुट्टो जो मिशन पूरो करण लाइ हू मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नक्शे क़दम ते कारबंद आहिनि। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 43 योम शहादत ते पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियन जे सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त 73 जो आइन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो मुल्क खे तोहफ़ो आहे। आमिरन आइन ख़त्म करण जी हर मुमकिन कोशिश कई पर सदाई नाकाम थिया। शहीद भुट्टो जो फ़लसफ़ो मुल्क जी तरक्की, आज़ादी, ख़ुदमुख्तियारी ऐं आवाम जी ख़ुशहाली पीपल्स पार्टी जो मिशन आहे। सिंध हुकूमत पारां सरकारी आफ़ीसुनि में मोकल जो ऐलान। पीपल्स पार्टी तरफ़ां सॼे मुल्क में शहीद भुट्टो जी वरसीअ ते तक़रीबूं रिथियल। मुख्य तक़रीब गड़ी खुदा बख़्श में थींदी, जंहिंखे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। लंदन में नवाज शरीफ जे ऑफिस ते हमलो। नून लीग जे ज़रियनि मूजिब 15 खां 20 नक़ाब पहिरियल माण्हुनि हमलो कयो। हमलो कंदड़नि सां नून लीग जा कारकुन हथे पइजी विया। 3 ॼणा ज़ख़्मी। लंदन पुलिस मूजिब नून लीग जे 2 कारकुननि समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हलीम आदिल शेख कहिड़े मुंहं सां असां ते तनक़ीद करे रहियो आहे। MQM पाकिस्तान चयो आहे त हू पंहिंजा फ़ैसिला करण में मुकमल तौर ते आज़ाद आहिनि। पंहिंजा मेंबर न संभाले सघंदड़ पार्टी कीअं ॿियनि पार्टियुनि खे पंहिंजे फ़ैसिले जो पाबंद करे सघे थी। PTI हुकूमत कराची लाइ कूड़नि ऐलाननि खां सवाइ कुझु बि नाहे कयो। नाकारी प्रोपेगेंडा सां कराची जे बाशऊर अवाम खे गुमराह नथो करे सघिजे। हलीम आदिल शेख समेत PTI जा समूरा अॻुवान सोची समझी ज़बान दराज़ी कनि। इहे न थिए जो वोट जी ख़ैरात घुरण लाइ ॿीहर खेनि अचणो पवे। मुल्क में कोरोना विघे वधीक 1 ॼणो हयाती विञाए वेठो। NCOC मूजिब मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 154 नवनि केस जी तस्दीक। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.66% रही। मुल्क में मर्ज़ में वरतल 320 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी आहे। ऐं पाकिस्तानी ॼाई अमेरिकी ॻाइणी उरूज आफ्ताब मौसीक़ीअ जो आला तरीन ग्रैमी एवार्ड माणे वरितो। उरूज आफ्ताब खे संदसि गाने मोहब्बत लाइ बहितरीन ग्लोबल म्यूज़िक परफॉर्मेंस एवार्ड सां नवाज़ियो वियो। मदाहनि पारां उरूज आफ्ताब खे मुबारकबाद ॾियण जो सिलसिलो जारी आहे।